हिन वक़्तु तमामु प्यारी आर्टिस्ट असांजी आपा शमीम शेख असां सां गॾु आहे। आपा शमीम खे बि सलाम चवंदासीं। आपा शमीम खां अॼु अमा शबीरा जे हिन अचानक जेको विछोड़ो आहे उन बाबति बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम। ठीकु आहियो? आपा कहिड़ो ठीकु आहियूं। अॼु असांजी अंबड़ फ़न जी अंबड़ असांजे सिंध जे कल्चर जी अंबड़ असां खां जुदा थी वई आहे। सो अॼु केरु बि ठीकु न आहे। तव्हां छा चवंदो अमा शबीरा सां खोड़ सारियूं यादूं खोड़ सारो कमु कयो आहे तव्हां बि? खोड़ सारो हाणे त हीअ असांजो हले पियो तकरार ड्रामो। रमज़ान में बि असां गॾु हुयासीं हुते अच्छा दादू में। असां माशाल्लाह कचहरी कंदा हुआसीं, सॼी राति वेठा ॻाल्हाईंदा हुआसीं, एॾो मज़ो ईंदो हो। यकीन कयो अलाए छा थो थिए हाणे सोचे मतिलबु हाणे 10-15 ॾींहं रमज़ान में ई जेको ईद खां पहिरियों बिल्कुलु गॾु हुयासीं असां हुते। हिन वीचारी अचानक मौत बसि ईअं ॾाढो दुख थियो बसि दिलि ॼण बसि रोए थी, मज़ो ई नथो अचे अलाए छा थो थिए। अलाह साईं जन्नत में जाइ ॾींदी। आमीन पाक आमीन आमीन छा थो करे सघे इंसान। अचानक मौत बि ॾाढो ख़राबु आहे। अमा शबीरा सां गॾु सफ़र बि कयो तव्हां? हा बिल्कुलु, माण्हू सां काफ़ी दफ़ा सफ़र कयो, गॾु वेंदा हुआसीं। शूटिंग हूंदी असांजी जामे जी, गॾु कोच में वेंदा हुआसीं, गॾु ईंदा हुआसीं, गॾु रहंदा हुआसीं हुते। मतिलबु ॾाढी सुठी दोस्त सम्झो अहिड़ी बसि मां चवां असांजी मीडिया में का आहे ई कोन। हक़ीक़त आहे बिल्कुलु एॾी सुठी क़दुरु करण वारी। बसि मतिलबु जेके बि हलासीं हिनखे ॾिजो न सभु हुननि खूबियूं हुयूं। बस अल्लाह साईं तव्हांखे बि सबुर ॾिए। आमीन आमीन। कुर्ब अमा पंहिंजा कम आमीन। कुर्ब अल्लाह साईं थैंक यू रहमत थैंक यू।